वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमतिन सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा मअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्नह क़ाल अक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इस्री क़ालू अक़ररना क़ाल फ़शहदू व अना मअकुम मिनल शाहिदीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। निहायत वाजिबुल एहतराम बिरादराने इस्लाम, मां पंहिंजे तरफ़ खां बिरादरम मोहतरम आशिक़े रसूल बख्श चांद साहिब खे सोने सरदार जे जशन ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मल्हाइण ते मुबारकबाद पेश थो करियां। तमाम चांग बिरादरी खे महबूबन जे मिलाद जी मुबारकबाद पेश थो करियां। अल्लाह रब्बुल आलमीन रसूल बख्श जे बाबा साईं मोहतरम आशिक़े रसूल अज़ीज़ुल्लाह चांद साहब खे रब्बुल आलमीन महबूब जे मिलाद जे सदके सेहत आफियत बख्शे। अल्लाह रब्बुल आलमीन उमर दराज फरमाए ऐं पंहिंजे बचड़नि जे दाइम फरमाए। 12 महीने हिन उताक में हिन सरजमीन ते जशन ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हायो वेंदो आहे। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त हिन ज़मीन जे टुकड़े खे अल्लाह ताला पंहिंजे हुज़ूर में घुराईंदो ऐं हिन ज़मीन जे टुकड़े खां पुछंदो अल्लाह ताला त मुंहिंजे ॿारनि तुंहिंजे मथां हिन जगह ते कहिड़ा कहिड़ा कम कया। इहो क़यामत जे ॾियारे अल्लाह ताला ज़मीन खां पुछंदो। पोइ को ज़मीन जो टुकड़ो चवंदो त हिन तुंहिंजे बाने मुंहिंजे मथां खून करे हिते पूरिया। कंहिंजे मथां गवाही ॾींदी त हिते हिननि शराबनि जा दौर हलाया। को ज़मीन जो टुकड़ो उन्हनि जे मथां गवाही ॾींदो त हिते जर्स जा दौर हलिया ऐं भंग जी घरण घोट हली। को ज़मीन जो टुकड़ो गवाही ॾींदो त हिते रिछ खे ॿधी कुता बछाया। को ज़मीन जो टुकड़ो गवाही ॾींदो त हिते रंडनि जा नाच गाना बुछड़ियूं बिदातूं हिननि कयूं। पर मुबारक उन्हनि खुश नसीबनि खे हुजे जेको ज़मीन जो टुकड़ो महबूब जे मिलाद मल्हाइण वारनि जे मथां जेॾी महिल मिलाद जे करण वारी हुज़ूर जे तारीफ़ करण वारी गवाही ॾींदो त ख़ुदा तबारक व तआला चवंदो उन बाने खे त हाणे जेकी तोखे वणे तूं घुर त मां तोखे ॾियां। खबरदार मथा को चवे त या हफ़्ज़ अली अकबर खुशामद जा लफ़्ज़ चाहे पर इएं नाहे। हज़रत अल्लामा जोज़ी मज़बूत मुहद्दिसा अज़ीम मुहद्दिसा उन्हीं नबी साईं जे मिलाद जे लाइ लिखियो आहे त वजअल लिमन फरह
बिमौलिदिही हिजाबम मिनन नार वस्तवा वमन अनफक फी मौलिदिही दिरहमन कानल मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लहू शाफ़िअन व मुशफ़्फ़आ व अख़लफ़हुल्लाहु अलैहि बिकुल्लि दिरहमन अशरा फिया बुशरा लकुम उम्मत मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लक़द फअल्तुम खैरन कसीरा फिद दुनिया व फिल उखरा। अल्लामा इब्ने जोज़ी तो फरमाए त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जे मीलाद पाक जी खुशी मल्हाइण छा मल्हाइण खुशी मल्हाइण जे खुशी मल्हाई महबूब जे मीलाद जी तो उहा खुशी दोज़ख जे बाह जे लाइ पर्दो बणिजी पवंदी। यानी ये करे समझो तो फिरते वो पर्दो भी को पर्दो हुंदो वो फिरत भी का फिरत हुंदी जेका मीलाद जी खुशी जाए कई तो अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए त अल्लामा इब्ने जोज़ी त उहा खुशी मीलाद वारी दोज़ख जे बाह जे लाइ पर्दो पड़जी उन्हीं का बाद में जय मदीने वाले साईं जे मीलाद में हिक दिरहम खर्च कयो तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हीं जी शफाअत फरमाईंदो जेका कबूल होंदी। महबूब जे मीलाद में जेतरा दिरहम मना तवा रुपयो खणी समझो जेतरा दिरहम खर्च कयई तो अल्लाह रब्बुल आलमीन हर एक दिरहम जे एवज़ 10 दिरहमन जेतरो उन्हीं के सवाब अता फरमाईंदो। अल्लामा इब्ने जोज़ी फरमाए त ऐ उम्मत मुहम्मद अरबी जी तोखे मुबारक हुजे सुभान अल्लाह तोखे बिशारत हुजे तो दुनिया में ऐ आखिरत में खैर कसीर हासिल कयो सुभान अल्लाह। युवा मदीने वाले साईं जे मीलाद जूं मुबारकूं फायदा रहमतूं बरकतूं ऐं उन्हीं खां अलावा मीलाद मल्हाइण सुन्नत खुदा तबारक व तआला जी मीलाद मल्हाइण सुन्नत मुस्तफा है मीलाद मल्हाइण सुन्नत सहाबा है मीलाद मल्हाइण सुन्नत औलिया किराम है। मैदान करे नबी जे मीलाद दे सुभान अल्लाह हाथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। हाणे अचो साहिब तव्हांखे ॿुधायां त अल्लाह जी सुन्नत कीअं है ऐं रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब जो मीलाद कीअं मल्हायो आहे। अल्लाह ताला तो फरमाए पियो त इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीना लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमतिन सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्नह क़ाल
अक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू अक़ररना क़ाल फ़शहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन। कुरान अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए ता ऐ महबूबा याद कर उस कुरान माना ऐ महबूबा वो वक्त तू याद कर जॾहिं अल्लाह तबारक व तआला समूरन नबियन खां इन्ही ॻाल्हि जो पुख्तो वाइदो वरतो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जॾहिं मां तव्हांखे किताब ऐं हिकमत ॾियां पोइ तशरीफ़ वठी अचे तव्हां वटि वॾी अज़मतुन वारो रसूल। थोरो हेॾे ख़्याल कयो हे कम वारियूं ॻाल्हियूं ख़ुदा जो कसम रुगो दुनिया में न क़ब्र क़यामत जो भी संबर थई। सुभान अल्लाह। पो तशरीफ़ वठी अचे तव्हां वटि वॾी अज़मतुन वारो रसूल तव्हांजी तस्दीक़ कंदे तव्हां ज़रूर ज़रूर हिन जे मथां ईमान आणिजो। सुभान अल्लाह। ऐं हिन जी मदद कजो। अक़ररतुम छा तव्हां इक़रार कयो था? क़ालू अक़ररना सभिनी नबियन अर्ज़ कयो त या अल्लाह असां इक़रार कयोसीं त असांजी नबूवत हूंदी हुकूमत हूंदी राज हूंदो जेकॾहिं तुंहिंजो महबूब तशरीफ़ फरमा थियो त असां इन्हीअ ते ईमान बि आणींदासीं इन्हीअ जी मदद बि कंदासीं। असां इक़रार कयोसीं। काल फशहदू इक़रार कयो पर हिक ॿिए जे मथां शाहिद थियो। फशहदू पोइ हिक ॿिए जे मथां शाहिद थियो। आदम शीस जे मथां ते शीस नूह जे मथां ते सब नबी हिक ॿिए जे मथां शाहिद बणिजो। जैसे शाहिद बणजी विया रब फरमायो त अना मअकुम मिनश शाहिदीन मां रब बि तव्हां सां गॾु शाहिद आहियां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह हे अग में अल्लाह मिलाद पढ़ियो आहे। सुम्मा जाअकुम रसूलुन जा कुरान पाक में अल्फाज अल्लाह ताला हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे तशरीफ आवरी जो जिक्र फरमायो। अल्लाह ताला सुम्मा जाअकुम रसूलुन ये अल्फाज फरमाए ऐं अल्लाह रब्बुल आलमीन हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे तशरीफ आवरी जो जिक्र फरमायो। मालूम थियो जिक्र मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पहली महफिल अंबिया किराम आहे जंहिंमें
मिलाद जे जिक्र करण वारो अल्लाह ऐं ॿुधण वारा सब नबी सगोरा हुया। सुभान अल्लाह। अगुड़ा सारी अब्दुल वहाब ॾाढियूं सुठियूं तव्हांखे ॿुधायूं पर इहो शेर पढ़ियो त क़ुरान पढ़ी त पुरझ माना समझो, क़ुरान पढ़ी त पुरझ न त चप न चोर चिप तोड़े टोड़े टिप पेर न लहंदे प्रिय जो। कुरान पढ़ो ऐं कुरान के समझो। अरे सुम्म जाअकुम रसूलन खुदा फरमाए तो मां तमा के किताब जा हिकमत अता फरमाया वो तशरीफ वठी अचे तमा वटे वडी अज़मत वारो रसूल। ऐं तव्हां जी तस्दीक करे त हाणे मां रब्बुल आलमीन तव्हां खे हुकुम थो कयां त तव्हां हिन जे मथां ईमान आणिजो ऐं हिन जी मदद कजो। छा तव्हां इन ॻाल्हि जो इक़रार कयो ऐं खयो तव्हां पंहिंजे मथे भारी ज़िम्मा सभिनी नबी अल्लाह ताला के अर्ज कयो त साईं असां इक़रार कयोसीं। हिक ॿिए जे मथां गवाह बणिजो, शाहिद बणिजो। व अन मअकुम मिन शाहिदीन मां अल्लाह बि तव्हांजे मथां शाहिद आहियां। तव्हां प्यारी जमात को तो पुछा जेकॾहिं रतीअ जेतिरी पैसे जेतिरी बि इश्क वारी चिणग अथई त कसम थी रब्बुल आलमीन जो त इहा नबी साईं जे विलादत बा सआदत ते ऐं मीलाद ते दलालत करे थी आयत या। सुभान अल्लाह। जी साईं। हे अल्लाह रब्बुल आलमीन पाण मीलाद पढ़ियो उन खां बाद में अचो त ॿुधायां मत नबी साईं पंहिंजो मीलाद कीअं पढ़ियो ॿुधंदव। जलस नासुन मिन असहाब रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यंतज़िरून लहू। नबी साईं जो सौट हजरत इब्ने अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा को फरमाए त असां असहाबी महबूब जा मुरीद शागिर्द। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। पाण में कचहरी कयूं वेठा हुयासे पर यंतज़िरून लहू इंतजार मदीने वाले साईं जो हो त जंहिं महिल पंहिंजे दौलत खाने का ॿाहिरि तशरीफ़ वठी अचनि महबूब जे चेहरे जा दीदार असांखे थियनि। उहो जेतिरो हुज़ूर सां मोहबत कंदड़ हूंदो उन्हीअ में तड़प हूंदी, उन्हीअ जा वार कंडारबा। बाक़ी हाणे मैंने सां बदल पाण कोन असांखे हज़ारनि जी ज़रूरत न आहे, हुबदारनि जी ज़रूरत आहे। शाबाश। हाणे इंतज़ार हुयो मदीने जे साईं जो। पोइ जेॾी महिल जो असां पाण में वेठा हुयासीं साईं अब्दुल रहीम मदीने वाले जो शान अब्दुल करीम हसन हुसैन जे नाने जो ज़िक्र चङो थियो जो चांद चङा निकिरी पिया। सुभान अल्लाह। हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। पर पहिरियों तमाम माज़ीअ में अलाए छा हुयो पर मदीने वाले साईं जी मोहब्बत अचे वियव, इश्क जी दूही दुखी पियव। सभु ॻाल्हियूं तव्हां खां हलियूं वयूं। हाणे मोहम्मद जा परस्तार बणिजी पियो, मस्ताना ऐं दीवाना बणिजी वियो।
हाणे असां इंतजार में वेठा हुयासीं त माण्हू जो पाण में वेहंदा आहिनि कंहिं हस्तीअ जो इंतजार हूंदो त वेठा तेसि ताईं पाण में कचहरी कंदा। ख़ुदा जी कुदरत मदीने वारे जी सोहबत जो असाबनि खे मिलियल ही त उहे ॻाल्हियूं बि अहिड़ियूं कंदा। हाणे हज़रत इब्न अब्बास थो चवे त असां बि पाण में कचहरी इहा वेठे कई माना अॻियनि नबियनि जो बि ज़िक्र कयोसीं। को असां बि पियो चवे त आदम सफ़ीउल्लाह कहे असां बि चयो त नूह नजीउल्लाह कहे असहाबी पे चयो त इब्राहिम खलीलुल्लाह कहे पे चयो त मूसा कलीमुल्लाह कहे पे चयो त ईसा रूहुल्लाह कहे पे चयो त इस्माइल ज़बीहुल्लाह कहीं पे जो तो सुलेमान अलैहिस्सलाम के केडी तरफ हुकूमत दिनी नबूवत दिनी जिन्नता पिया हवा में दस्त उड़रे को पियो चवे यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न जमाल छा हो औरतन हथ कटे विदा हसन कलाम तो उन्होंने अगियन नबियन सगोरन जो पे जिक्र कयो तो मदीने जा साईं जो पांजे दौलत खाने तो निकला त हिनन असहाबन जा या कचहरी बुधंदा पे आया। जड़ी मले जो पान पहदा असा भी उठी वे पीठा पान फरमाया तो सौट केड़ी कचहरी पे गया पान में जो बेटा हुयो सुना साईं जे अचण जो इंतजार हो वो असा भी सगोरा असा अगन नबियन जी पे गाली कैसे जिक्र खैर पे क्यों से को पियो चवे द आदम सफीउल्लाह को पियो चवे द नूह नजीउल्लाह को पियो चवे इब्राहिम खलीलुल्लाह को पियो चवे द मूसा कलीमुल्लाह साईं ये गालनी बैठे कयूं से तो मदीने जैसा यफा जना साबर के फरमायो बुधो आदम सफीउल्लाह भी सही नूह नजीउल्लाह भी ठीक इब्राहिम खलीलुल्लाह भी दुरुस्त मूसा कलीमुल्लाह भी सही ईसा भी रूहुल्लाह आए पर खबरदार अल्लाह हबीबुल्लाह वला फखर व अना हामिल लिवाउल हम्द यौमल क़ियामत वला फखर व अना हामिल हम्द यौमल क़ियामत वला फखर व अना अव्वल मन युहर्रिक हलकल जन्नत वला फखर व अना अकरमुल अव्वलीन वल आखिरीन अलल्लाह वला फखर वअना कायदुल मुरसलीन वला फखर वअना खातिमुन नबिय्यीन वला फखर वअना अव्वलुन नास शाफिउन व मुशफ़्फ़अुन वला फखर। सुभान अल्लाह। अरे ने तो के छोकरे के प्यारे है काने में पाड़ चो रसूल बख्श के मां बजाए तो तकरीर न कंदो मार जहां बड़े मिस्त्री के घुरा क्लीन शेव के सुभान अल्लाह अरे लाउड था बालन के बिहारे हलियो थो वजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाणे मदीने वाले साईं मिलाद पढ़ियो साईं फरमाया त हिनन के खबर ना है त मां केर आया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह ना हाथ मथे खणी चो सुभान अल्लाह। पाण फरमायो त सहाबो मुझे चेहरे जे दीदार करण वारो मुझे रुकू सा गड रुकू जे करण वारो
बुधो मां अल्लाह जो हबीब आया सुभान अल्लाह पर एडे मर्तबे जे मथों फखुर न थो कया आई मां क़यामत जे ॾिहाड़े हमदे खुदा जो झंडो खणंदड़ हूंदुसि पर एडे मर्तबे जे मथों फखुर न थो कया ऐं क़यामत जे ॾिहाड़े पहिरियों पहिरियों जन्नत जो दरवाज़ो मां खड़काईंदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पर एडे मर्तबे जे मथों फखुर न थो कया वाह सही वाह मां पहरन में पोयन में अल्लाह ताला वटे ज्यादा इज्जत वारो आया पर एडे मर्तबे जे मथों फखुर न थो कया आई सभनी नबीयन रसूलन जो कायद आया अगवान आया पेशवा आया पर एडे मर्तबे जे मथों मां फखुर न थो कया सुभान अल्लाह मां नबीयन जे सिलसिले के फट करण वारो आया पर एडे मर्तबे जे मथों फखुर न थो कया ऐं मां पहिरियों माण्हुनि जी शफाअत करण वारो आया ऐं शफाअत क़बूल कयल आया पर एडे मर्तबे जे मथां फखुर न थो कया नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीर नारे हैदरी नारे पीर सरकार की आमद ये तमीलात सुभान अल्लाह असां बि त हुजूर जूं इहे ॻाल्हियूं कंदा आहियूं सुभान अल्लाह इहे ॻाल्हियूं कंदा आहियूं त औजब अलैना ताज़ीमहू व तौक़ीरहू व नुसरतहू व महब्बतहू वल अदब मअहू जवाहिरुल बिहार फी फज़ाइल नबील मुख्तार में अल्लामा यूसुफ नबहानी लिखियो त अल्लाह ताला असां मुसलमाननि जे मथां हुजूर जी ताज़ीम तौक़ीर तकरीम मदद नुसरत इश्क मोहब्बत अदब ऐं एहतराम वाजिब कयो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये ॻाल्हियूं कंदा आहियूं हाँ साईं ॿियो कहिड़ियूं तव्हांखे असां ॻाल्हियूं ॾींदा आहियूं मदीने जे मीलाद आशिक़नि खे वणंदो मुनाफ़िक़नि खे न वणंदो मीलाद को कारीगर नागा छाजो तव्हांखे ॾके थो खाए शाबाश हदीस कुदसी कलाम रब जो रावी हसन हुसैन जो नानो सुभान अल्लाह हदीस कुदसी यो कलाम रब जो पर रावी हुजे फातिमा ज़हरा जो पापो सुभान अल्लाह हाणे मदीने जो साईं दो फरमाए त मुझे मेहरबान करीम रब मांखे फरमायो तजअल तो तमाम ईमान बिज़िक्र का मइया वकाला ऐसन जअलतुका ज़िक्र मिन ज़िक्री फमन ज़करक ज़करनी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो तो महबूबा मां ईमान जो कामिल हुजण इन ॻाल्हि ते मौक़ूफ़ कयो आहे तो मुझे ज़िक्र सां गॾु तुंहिंजो बि ज़िक्र हुजे सुभान अल्लाह मां ईमान जो कामिल हुजण इन ॻाल्हि ते मौक़ूफ़ कयो आहे तो मुझे ज़िक्र सां गॾु तुंहिंजो बि ज़िक्र हुजे
आए महबूब मां पंहिंजे ज़िक्र खे तुंहिंजो ज़िक्र बढ़ायो आहे। बस 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 जंहिं तुंहिंजो ज़िक्र कयो उन्हीअ मुंहिंजो ज़िक्र कयो। खोले ॾिसो वञी शिफा शरीफ काज़ी अय्याज़ मालिकी रहमतुल्लाह अलैह हर हिक जे कुतुब खाने में पयो आहे। पर ये ज़ालिम आहिनि हकीकत जे मथां पर्दो रखियूं वेठा आहिनि। पर्दो रखंदे दस्तगीर जा मुरीद मरी विया आहिनि जो तोखे पर्दो रखण ॾींदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। रसूलुल्लाह जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत में तमाम ज़ालिम निकिरी पिया। पंहिंजे नबी सां दुश्मनों ऐं वैर यहूदन खां पैसा वठी करे उन्हनि खे ख़ुशि करण जे लाइ। सुभान अल्लाह वाह सही वाह। अरे केड़ा भी आयो गुनाहगार हो बदकार हो फतवा तो लिखी जाम तो गुनाह केड़ा भी तबाह कयो जमीन आसमान भरे छड़ियो पर पो भी तमा जो ईमान तहां खां न वेंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इन्हां ने बरो चन सा पईजी वियासे। सुभान अल्लाह। असा छा कयो शाबाश भली 14 तबक़तूं गुनाहनि में भरे छॾ पर पोइ बि ईमान तुंहिंजो न वेंदो सलामत रहंदो। ऐं ईमान छा में वेंदो बेअदबीअ में। ईमान जो नालो आहे मोहब्बत रसूल। सुभान अल्लाह। जो नालो आहे मोहब्बत सहाबा। ईमान जो नालो आहे मोहब्बत अहल बैत अतहार। ईमान जो नालो आहे अज़वाज मुतहरात जी मोहब्बत तहे असां जूं अमड़ियूं हिन। सुभान अल्लाह। ईमान जो नालो आहे मोहब्बत औलिया अल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हथ मथे खणी जाओ सुभान अल्लाह। जे करे ये गालियों तो में आन बाह से राजी करे बेई रहो गुनाहन जे करे पो जे थोड़ी थपा थुपी थई त खणी सहजा। पर जडे वफादार शफादार मदीने जो ताजदार पहुंचंदो त ये मोचड़ा भी माफ कराए छे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। चवंदी त एडे दुखे वक्त में ईमान त बचाए आयो होए न परवाह न कर मां मोहम्मद पढ़तो भाई। सुभान अल्लाह। अजा मदीने जैसा ये बाजो मिलाद अगते पढ़ियो इयो भी बुधो अल्लाह जो नालो था। सुभान अल्लाह। ओ अगते हालात हो हेडे होडे भी न दिसो मेहमान इंदा बींदा बिहंदा उठंदा पर तुंजा कन्न तुंजू अखियूं उन्हीं पासे हुजन जेको गुनाहगार तोखे अल्लाह जे महबूब जो पैगाम पियो ॿुधाए। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाणे मदीने जो साईं वरी अञा पंहिंजो मीलाद थो पढ़े पाण ता फरमान पिया त अन अव्वलुन नास इज़ा बअसू व अन क़ाइदुहुम इज़ा वफ़दू व अन ख़तीबुहुम इज़ा सुदू व अन शफ़ीउहुम इज़ा उहबिसू व अन मुबश्शिरुहुम इज़ा यअसू अल करामत वल मफातीह यौम ज़िम्बियदी वलिवाउल हम्द यौम ज़िम्बियदी आदम वमन सिवाह तहत लिवाई लैस अहदन मिनल खलाइक अन यकूम ज़ालिकल मकाम अल जन्नत हरामुन अलल अंबिया हत्ता अदखलहा व हुर्रिमत अलल उम्म हत्ता तदखलहा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वाह सही वाह सुभान अल्लाह। मदीने जैसा ये फरमायो त मां सभनी का पहरियो रोजे शरीफ का बाहर
तशरीफ फरमा थी तुसे सुभान अल्लाह जॾहिं माण्हू उथारिया वेंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हसन हुसैन जो नालो तो फरमाए त पहिरियों सभिनी खां मां रोज़े शरीफ खां ॿाहिरि तशरीफ़ फरमा थींदुसि सुभान अल्लाह जॾहिं माण्हू उथारिया वेंदा ऐं मां उन्हनि जो क़ाइद हूंदुसि अॻवान पेशवा हूंदुसि जॾहिं अल्लाह जे बारगाह में हाज़िर थींदा सुभान अल्लाह ऐं मां उन्हनि जो ख़तीब हूंदुसि जॾहिं उहे सभु खामोश हूंदा ऐं मां उन्हनि जो शफ़ी हूंदुसि जॾहिं उहे कैदी हूंदा सुभान अल्लाह अल्लाह ऐं मां उन्हनि खे ख़ुशख़बरी ॾियण वारो हूंदुसि जॾहिं उहे नाउमेद हूंदा सुभान अल्लाह ऐं इज़त ऐं करामत जूं कुंजूं उन ॾींहुं मुंहिंजे हथ में हूंदियूं ऐं लिवाल हमद जो झंडो मां मोहम्मद करीम जे हथ मुबारक में हूंदो ऐं आदम अलैहिस्सलाम उन्हीअ ॾींहुं ऐं उन्हीअ खां सवाइ जेतिरा बि आहिनि सभु मुंहिंजे झंडे जे हेठां हूंदा सुभान अल्लाह उहा जाइ आहे जिते मां मोहम्मद खां सवाइ ॿिए कंहिंखे बीहण जी इजाज़त न हूंदी सुभान अल्लाह ॿियनि नबियनि ते तेसिताईं जन्नत हराम जेसिताईं मां मोहम्मद अरबी जन्नत में न वञा ऐं ॿियनि उम्मतुनि ते तेसिताईं जन्नत हराम जेसिताईं मां मोहम्मद अरबीअ जी उम्मत जन्नत में दाख़िल न थिए नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीर नारे हैदरी नारे पीर सरकार की आमद हुजूर की आमद हाणे अचो त तव्हांखे ॿुधायां त मदीने वारे साईं जे असहाबनि कीअं मीलाद मल्हायो ऐं हीअ मुंहिंजी तकरीर वहाबनि खे ॿुधायो इजाज़त आहे तव्हांखे जी साईं जो फ़क़ीर हीअ तकरीर ॿुध या मञ या जवाब ॾे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे मुल्क ॻंढिजी वियो आहे हेतिरी हीअ मोबाइल जेका टचा तव्हांखे सॼी दुनिया इन्हीअ में वेठो ॾिस पर जे नबीअ फरमायो त इन्नल्लाह क़द रफ़अल दुनिया व अना अंजुर इलैहा व इला मा हुवा काइनुन फीहा इला यौमिल क़ियामत का अन्नमा अंजुर इला कफ़ी हासा जी साईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबी असाईं फरमायो त इन सारी दुनिया के अल्लाह ताला समेटे मुझे आॾो पेश कयो पोइ इन सारी दुनिया के ऐं जो कुझु क़यामत ताईं इन्हीअ में थियणो आहे मां मोहम्मद अरबी इएं पियो ॾिसां जीअं पंहिंजे हथ मुबारक जे हिन दरीअ खे जे न तव्हां जज़्बे ऐं मोहब्बत में सुभान अल्लाह चओ त रब्बुल आलमीन तव्हांजी उहा ख़ुशी दफ़्तर में अमल नामे में लिखाईंदव सुभान अल्लाह त मथे खणी चओ सुभान अल्लाह तड़पंदव दाहूं कंदव महबूब जे इश्क में त क़यामत जे ॾियारे मां बि क़ुरान खणी रब जे आॾो बीहंदुसि त भली तड़प हुयनि तुंहिंजे हबीब जे इश्क जी मोहब्बत सीने में सुभान अल्लाह
न तो मां उते तव्हांजे मुखालफत में दी शायदि साईं चांगा पक्की तबीयत जा सीसराटी भी न पई अचे मां पाण मारे भी तो सभिनी जो अध जमायत जो भत दे ख्याल हो अज वॾा चामर आहिनि छेले में देगियूं चाड़ियूं ठही अरे मुला जंग भॼेस बस करे त असां भत खाऊं अल्लाह तव्हां जला न कयो ॿियो जला कयो सुभान अल्लाह असां भत खाऊं कोन सुभान अल्लाह तॾहिं त हलूं था वॾी परहेज़ में आहियूं रात ॾींहं 100 200 150 स्पीड ते ॻाल्हाइण वारा सुभान अल्लाह हाणे इहो ईमान रखो मदीने वारे जे मथां सुभान अल्लाह इहा हदीस ॿिनि ॻाल्हियुनि खे साबित थी करे हिकु नबीअ जे हाज़ुर खे ऐं नाज़ुर खे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाज़ुर नाज़ुर पोइ जेॾी महिल इल्मी ॻाल्हियुनि में असांजा आलिमनि खे ॿारे था वञनि पोइ पेट थुला कंड थुला चवनि था बसि असां मञींदासीं तॾहिं जॾहिं हाज़ुर नाज़ुर असांखे ॾेखारियो मां तो तोखे चवां त हे किरामन कातिबीन भई मलाइक कुलनि ते वेठा आहिनि जेको अमल करे थो सो लिखनि था ॾेखार काथे सुभान अल्लाह जी साईं हेलो बेवकूफ़ ॼट जाहिल दिल्लीअ जा ठग नंबर 420 जी दुनिया जे लालच ते लखन जा जुलूस कढी हुकूमत जे खिलाफ कराची खां इस्लामाबाद पहुतो तको हासिल न थियो पर जे नबी साईं जे जुलूस मिलाद नबी जो इहो ख़ुशीअ जो जुलूस कढो हाथ जे करे जन्नत जूं टिकेटियूं मिली वञनि सुभान अल्लाह जी साईं नसीब न आहे न भागन खे असांजो वसु कोन्हे कंहिंजो कलर सही आहे शाबाश साईं सुभान अल्लाह 3 बजे ताईं हलंदो सुभान अल्लाह सवा हलो सवा ई कयूं था सुभान अल्लाह माशा अल्लाह ॻाल्हियूं वणनि थियूं हाणे अचो त तव्हांखे ॿुधायां त मदीने वारे साईं जे असहाबनि मीलाद कीअं मल्हायो आहे अन इब्न अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा अन्नहु कान युहद्दिसु ज़ात यौमिन फी बैतिही वक़ाइअ विलादतिही लिक़ौमिन फयस्तबशिरून वयहमदून अल्लाह तआला वयुसल्लून अलैहि सलातु वस्सलाम फइज़ा जाअ अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल हल्लत लकुम शफाअती सुभान अल्लाह मौलूद गजल थी विया हाणे कुरान हदीस सुभान अल्लाह वहाबी जी मां मरे जी असांखे जवाब ॾेई सघे जी साईं सुभान अल्लाह नबी साईं जो सोट थो चवे हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा हे उहो जाना जंहिं कुरान मजीद जो पहिरियों तफ़सीर लिखियो आहे चवे थो हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा त हिकु ॾींहुं माण्हुनि जे साम्हूं पंहिंजे घर में हिकु ॾींहुं माण्हुनि जे साम्हूं पंहिंजे घर में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत बासआदत जो बयान फरमाए रहियो हो सुभान अल्लाह नबी साईं जे विलादत जूं ॻाल्हियूं ॿुधाए रहियो हो
ज़रकानी हमारे लिखियो हे ज़रकानी जंहिंजो मां नालो थो खणा किताब जो अल्लामा अब्दुल बाकी ज़रकानी इहो शरह आहे मवाहिबुल दुनिया जो ऐं इन्हीअ ज़रकानीअ जे मथां 8 जुल्दनि में शरह वा नसी मुर्रियाज़ अल्लामा शहाबुद्दीन खफ़ाजी ये हर हिकु कुतुब खाने में पिया आहिनि किताब इन्हें ज़रकानी वारे लिखियो त जेडी मल जो इब्ने अब्बास हिक ॾींहुं माण्हुनि जे साम्हूं पंहिंजे घर में नबी साईं जे विलादत जूं हिननि खे ॻाल्हियूं ॿुधाए रहियो हो इन्हीअ में इहा बि ॻाल्हि हज़रत अब्बास जे पुट कई हुई त महबूब जी अम्मा आमना थी फरमाए त जेडी मल मुंहिंजे पुनल पुट जी विलादत थी त मुंहिंजे घर में ॾीओ बि न हो शमादान न हो लालटीन न हो सब जो बल्ब न हो ट्यूबलाइट न हुई सोलर सिस्टम न हा सुभान अल्लाह चवे थी त जेडी मल जो मुंहिंजे पुनल पुट जी विलादत थी त मुंहिंजो घर रोशन थी वियो मके जो दरो दीवार रोशन थी विया पर मां पंहिंजे पुनल पुट जे नूर जे रोशनाईअ में मके खां 480 मैलनि जे पंथ जे मुफ़ासिले ते शाम जूं ॿाड़ियूं चिटियूं पई ॾिसां सुभान अल्लाह सुभान अल्लाह विलादत जूं ॻाल्हियूं ॿुधाए रहियो फयस्तबशिरून इज़हार मुसर्रत खुशी करे रहियो जी अज बिरादर में रसूल बख्श चाग हिते महबूब जे मिलाद जी खुशी कई झंडियूं लगाई सिंगार कराई बाहर झंडा लॻराई सुभान अल्लाह कंहिंजे पुछण जी ज़रूरत ही नहीं बाबा जाते हलंदासे उहा इहा जगह झंडा सुञाणे है सुभान अल्लाह खुदा जो कसम खड़ी करे तो जमाम त महबूब जी अमल थी चवे त रअयतुल जमाअत क़द नज़लू मिन समाए व मअहुम सलासत अअलामिन बैज़न फरकज़ू अलमन अला ज़हरिल कअबत व अलमन अला बैतिल मुक़द्दस व अलमन अला सतहिन दार महबूब जी अमर आमना थी फरमाए त विलादत वारी रात मां आसमान का हिकिड़ी नूरानी जमायत ॾिठी जेका लहंदी पई अचे अच्छे रंग जा सफ़ेद रंग जा 3 झंडा खयूं पिया अचनि हिकिड़ो वञी बैतुल मुक़द्दस जे छत ते हयऊं ॿियो वञे काबतुल्लाह शरीफ़ जे छत ते हयऊं टियों झंडो अचे मां आमना जे झोपड़ीअ जे मथां हयऊं सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुट जी खुशी तो करे तो 50,000 जी डेकोरेशन तो कराए पुट जो एडो हक थी जालिमा हसन हुसैन जे नाने जो केडो हक थई सुभान अल्लाह सुभान अल्लाह ठीक है सुभान अल्लाह खुशियों पियो करे वयहमदून अल्लाह ताला ऐं अल्लाह ताला जो शुक्र करे रहियो हो नबी साईं जो सौट इब्ने अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा वॾियूं महिरबानियूं कयई वॾा कुर्ब कयई बेबड़नि ते बड़ करे छॾियई बेकुर्बाइतनि सां कुर्ब कयई जो माशूक महबूब पंहिंजो कंहिंखे न ॾिबो पर पंहिंजो महबूब असांखे ॾिनुई सुभान अल्लाह इते सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह मंशा यही है सिलसिला कीनो खाल की तो होती रहे सना तेरे हुस्नो जमाल की सुभान अल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात जे प्यारे असहाबिया अल्लाह ताला जो शुक्र पे कयो शुक्र पे कयो सुभान अल्लाह आज कंजा जे कने ही दफ्तर खोली दे
तो मां तोखे इते ही रात करे जा। सुभान अल्लाह। पर ज़ोहर केर पढ़े, असर केर पढ़े, मगरिब केर पढ़े, इशा केर पढ़े, तहज्जुद केर पढ़े। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। शाबाश। वॾियूं महिरबानियूं कयई। हिकिड़ो रुगो शहर ॿुधो, चवे तो त नूह को भी मौजे तूफान से किनारा मिल गया, हजरत मूसा को भी लुत्फ़े नजारा मिल गया, अलगरज हर एक बेचारे को चारा मिल गया, पर हम गरीबों को मोहम्मद का सहारा मिल गया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अञा हिकिड़ो ॿियो बि शहर तो पढ़ाव। जी साईं। हज़रत सखी सुल्तान बाहुअ जो हिन साईं जे सदके में सुभान अल्लाह। सोनी सूरत अथई, शहर भी सुहिणो तो ॿुधायां। सुभान अल्लाह। सखी सुल्तान साईं तो फरमाए त बे बिस्मिल्लाह इस्म अल्लाह दा ए भी गहना भरा हूँ, नाल शफाअत सरवर आलम झुट सी आलम सारा हूँ, हदों बेहद दुरूद नबी नू जिस दा एड पसारा हूँ, मैं कुर्बान तन्हा तू हजरत बाहू जिन्हा मिलिया नबी सहारा हूँ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह ताला जो शुक्र पियो करे। वयुसल्लूना अलैहि सलातु वस्सलाम, ऐं नबी साईं जे मथां दुरूद ओ सलाम मोकिले रहियो हो। सुभान अल्लाह। काथे आ मिलाद, काथे आ मिलाद। सुभान अल्लाह। असां खां सोन छो त असां आहियूं अमन पसंद जमायत। असांजे इलाइक़े जा जे वॾेरा उथी पवन त भाभी हिकु न रहे। सुभान अल्लाह। जी साईं। पर हे बस वोट जा असां मुल्हनि वांगुरु पढ़णो बि खाइनि, मरणो बि खाइनि। सुभान अल्लाह। खुदा जे खुदाई में सारी कायनात में जेकॾहिं मुसलमान सचो उहो वा जेको रसूलुल्लाह के सभिनी खां उत्तम ऐं आला समझे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नबी साईं जे मथां दुरूद ओ सलाम मोकिले रहियो हो, अल्लाह जो शुक्र भी करे रहियो हो, नबी साईं जे मिलाद जूं ॻाल्हियूं भी करे रहियो हो। सुभान अल्लाह। खुदा जी कुदरत के मिलाद पियो थो पढ़े त अचानक मिलाद जो मालिक मुस्तफा अचे घर में पहुतुसि। सुभान अल्लाह। अरे इते त सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। खुदा जो कसम पर जिते मिलाद थींदो वा, मिलाद वारो महबूब पान ईंदो वा, छो त दावत उन्हीअ जी कबी आहे। जेको अचे न, जेको न अचे त दावत कहिड़ी आहे। सुभान अल्लाह। अचण जे लाइ शर्त आहिनि। जेकॾहिं मुस्तफा जे मिलाद में तकवा हुजे, परहेज़गारी हुजे, मथा उगाड़ा न हुजनि, वुज़ू थियल हुजे, दुरूद जे पढ़ण वारो हुजे, सिगरेट नशी न हुजे, व्याजी न हुजे, पंज न्याणियूं घर में विहारे पोइ मिलाद। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। नबी साईं न ईंदो, पोइ नबी साईं न ईंदो। बाक़ी गुनाहगार आहिनि, बदकार आहिनि, पर पोइ बि एतिरी महिरबानी करे वठो जो मदीने में हिजाब खणाए तव्हांखे ॾिसी रहियो आहे। सुभान अल्लाह, सुभान या सुभान अल्लाह कहण जी ॻाल्हि न ही रुगो सुभान अल्लाह, सुभान अठनि ॾहनि माण्हुनि खे ॾिठो त मूं अलाए किथे हालात।
वाह वाह पानी जो वारो अल्लाह ही पानी गंज करे ॾिनव ज़मीना बुॾनि वधू पयूं बाक़ी बहानो न कयो अल्लाह जे रसूल सां जंहिं बहानो कयो कल्ह मरी वियो भली बरसातियूं हुजनि छा बि हुजे आसमान में करकाट हुजनि पर जे हिन स्टेज ते ॿियो को तमाशो हुजे वो ॾिसां त तूं बहानो करे जी सर साईं अचे बहुत सुभान अल्लाह साईं इंदा निजामुद्दीन औलिया दिल्ली में मोहब्बत जो मिलाद कदो हो सुभान अल्लाह हम धूम सां उते हुजूर इंदा हा सुभान अल्लाह वो हिकड़ी कुराड़ी ही सुभान अल्लाह उन्हीं जो त निजामुद्दीन औलिया महबूब इलाही वटे वञा ऐं मां भी वञी शरीक थिया दरवाजे ते जेडी मल जो पहदी त भेण साके जेके नौकर जाकर बीठा हा पोड़ी के छडी नी कोन अल्लाह अकबर पोड़ी के कोन छडी न बाबा न तुजी जाए ना है ना घर में अची और मदीने दे मुंह करे रोण वेठी तो मदीने जा साईं तू भी वडन मानन जो अल्लाह अकबर गरीबन जो ना तू तो अहीं गरीबन जो अल्लाहुम्मा अजनी मिस्कीनन व अमदनी मिस्कीनन व हशुरनी फी जुमरतिल मसाकिन यौमल क़ियाम तो पाण फरमायो रब के अर्ज कई ताया द रसूलन जो सरदार पर मां के हिन दुनिया में जियार मिस्कीन करे जियार सुभान अल्लाह पाण दे घोरायो मिस्कीन करे घोरा ऐं क़यामत जे ॾियारे मुंहिंजो हशर भी मिस्कीनन सां कजा अल्लाह सुभान अल्लाह कुरान मां के खणायो मां कंहिंजी मुखालफ़त नथो कयां हक़ सच जूं ॻाल्हियूं थो ॿुधायां त नबी साईं जी घरवारी आयशा सिद्दीक़ा पंहिंजे वर खे पंहिंजे घोट अरबीअ खे अर्ज़ कयो त महबूब तूं कौनैन जो वाली ख़ुदा जे ॿिन्ही जहाननि जो सरदार ऐं तूं इहा दुआ थो घुरे त मूंखे मिसकीन करे जियार मूंखे मिसकीन करे उथार ऐं क़यामत जे ॾियारे मुंहिंजो हशर मिसकीननि में फरमा ईअं छो था दुआ घुरो पाण पंहिंजे बीबीअ खे फरमायूं त बीबी साहब क़यामत जे ॾियारे वॾनि माण्हुनि खां अॻ में 40,000 साल ग़रीब बिश्त में वेंदा सुभान अल्लाह तॾहिं इहा दुआ घुरी थम भली अमीर हुजो पर पाण ते नालो मिस्कीन रखरायो सुभान अल्लाह दरिया जी पई बोल आरी जन को पे पंतो टूटे त आरी जा जमींदार असां पढ़ियासीं उते खुशबू कोरी हो जेडी मल जो पत टुटो तो वडेरा सामानन कढण में नौकरन जे मथो लट पई वई खुशबू कोरी के होगी इरली हिकड़ी वा कुल्हे ते रखी और गडे ते चढ़ियो चई सलाम वालेकुम हाने हलू वदा हाने यो मो आई वडेरन के ये पियो छवे त वडेरो गरीब त भी करे कम अचे वधी यार सुभान अल्लाह गरीब त भी भाई करे कम अचे असा जे पाजो शहर में पढ़दा से गालियूं गाते अल्लाह खुश रखे हाने हेड़ा तवज्जो कजो मदीने वारो साईं जे पंहिंजे सौट जे घर मेहमान थियो पाण फरमायो से त सौट ये छाजी मजलिस मुनाकिद कई थई सुभान अल्लाह ये छाजी महफिल सजाई थवा महबूबा कुर्बान वजाए सुभान अल्लाह अग में त भिटाई जुता हूं बुधो पो अगते हला थो बुधंदो वलाए न सुभान अल्लाह हाने सही राजा साईं जे सदके में तो कड़ो फिट दड़िया जो शहर पड़ा मदीने वारो जेडी मल पाजे सौट जे घर में अचे मेहमान थियो भिटाई दा हम कई जवे तो भली आए भला पिरी जानी जिए शाल हे साव सिर सदको कया मडियूं तो तमाल भले कया भाल तन दोस्त मुंह दर आयो सुभान अल्लाह राजा से केडो भलो शेर पड़ साईं
तव्हांजो नालो आमिर अली शाह आमिर अली शाह सैयद आयो तू भी साईं माफ़ कजो न असांखे अंदर वारियूं अखियूं कोन्हनि जो परे खां सुञाणूं हा माफ़ कजो इहो असांजो सरदार मशहूरु वारो साईं हो मूंखे क़ुरान मथे ते रखो त हिकिड़ी जॻह ते जलसो पे थियो तकरीर करे साईं बादशाह कमरे में आया जन वटि ॼाण सुञाण हूंदी त सैयदनि जी सुञाण बि सिंध में असांजे सरदार मशहूरु वारे साईं माण्हुनि खे ॾिनी सैयद जी सुञाण जी सर सुभान अल्लाह हाणे जेॾी महिल उन बिस्तरे ते वेठा फ़क़ीरनि खे चयऊं त ॿाहिरि को काथे सैयद सुम्हियो पियो अथव उन खे वठी अचो सुभान اتقوا فراسة المؤمن فإنه ينظر بالنور الله يأتي الله हमारे जी नज़र जेके रब जे नूर सां ॾिसंदा सुभान अल्लाह फ़क़ीर उथिया जलसो त पूरो थियो को काथे सुम्हियो पियो को काथे हिक हिक खे उथारियो अबा तूं केरु चई मां चाचा नालो फलाणो अबा तूं केरु आहे चईसि मां चाक फ़क़ीर अबा तूं केरु आहे चईसि मां मेमुन फ़क़ीर अचे दावती फाथा सुभान अल्लाह साईं वटि मोटी आया साईं हिक हिक माण्हूअ खां पुछो अथसि सैयद त को कोन्हे हिते चई न साईं साईं उहो पहिरियों वटि बीठो आहे हद दर्जे जी चई वञो बहिराणीअ जो ॻोठ हो फ़क़ीरनि चयो त हाणे सहन में हिकिड़े कोई कोन्हे लीमन जा बाग अथव 50 माण्हू खणी लाथा वञनि त हिकिड़ो सादड़ी तबियत जो आहे उहो लीमे जे पाड़ में हेठि सुभान अल्लाह उथारियो साईं तूं केरु आहे बाबा मां सैयद आहियां साईं उथी मथे असांजे का क़यामत कराए छॾी थी सुभान अल्लाह वठी आयसि साईं जे दरवाज़े ते साईं भाकुर पातुस साईं एॾी फ़क़ीरनि खे तकलीफ़ ॾिबी आहे तूं मां सां मिले था सुभान अल्लाह चई साईं बसि तव्हांजो नालो ॿुधो तव्हांजी ज़ारत बि कयमि पोइ वाज पूरो थियो चुम त बाक़ी आहे न 2 कलाक गुज़री वेंदा पोइ सिजड़ो उभरे त पोइ वञा थो ॻोठ साईं दावतनि खे चयो त हे बिस्तरे ते साईं खे सुम्हारियो मानी खारायोसि इज़त ॾियोसि हर फरमाइश जी क़बूल कजो ऐं मुंहिंजो बिस्तरो ऐं ॿिए कमरे में लॻायो सुभान अल्लाह फ़क़ीर साईं जा साईं इन्हीअ खां वधीक था कमरो ॾियूंसि वधीक था बेड ॾियूंसि ज़मीनदार हा चई न हिते सुम्हंदो सैयद बाबा साईं तूं मूंखे माफ़ कजांइ हिकिड़े सुम्ही पओ लंगर पाणी सभु कुझु फ़क़ीर साईं ख़िदमत में छॾियसि साईं उन्हीअ कमरे में न दर्ज में पंहिंजो बिस्तरो रखियो सुभान अल्लाह मां तोखे कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायां साईं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे पंहिंजे नाने जो हाणे हूअं मां तव्हांखे वॾेरो सम्झी तकरीर ख़तमु कया हा पर हाणे महबूब जा बचड़ा आयो हाणे अधु घंटो अञा ॼाम थो सुभान अल्लाह त पंहिंजे नाने जो ज़िक्र ॿुधो मीलाद ॿुधो पंहिंजे नाने जो विरासत ॿुधो सुभान अल्लाह बस ये घणियूं ॻाल्हियूं न मौज़ू रहिजी वेंदो शाबाश हाणे सोने सैयद जे सदके में वरी ॿियो शहर थो ॿुधायां बेटा इहो साईं जो राजा साईं जो पढ़ियो आमिर अली शाह बेटा इहो फरमा पियो त भली आहे भला फिरी जानी शाल जिए अहिड़ा पेर अंगण ते छल बिहारी ॾिए अखिल ऐं हीअ ॿिन्ही मुरादूं माणियूं सुभान अल्लाह हाणे तव्हां सॼे आशिक़नि जे लाइ हिकिड़ो भिट धड़ीअ जो शहर थो पढ़ा खुपट जो न दुआ कजो सुभान अल्लाह बेटा थो फरमा पियो त भली आहे भला पिरी तुरजा थोरा लख
सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अच्छा मदीने वाले साईं पंहिंजे सौट के फरमायो त माना जिक्र विलादत करे रहियो है मुझो मिलाद पढ़ी रहियो है। हाँ मुझा साईं त मदीने जे साईं फरमायुन काल हल्लत लकुम शफाअती हाणे मुंहिंजी शफाअत तव्हांजे लाइ वाजिब थी वई। सुभान अल्लाह गलानी कोन सुभान अल्लाह। हाणे ॿुधो मदीने जैसा ये जा असहाब सब जन्नती हिंदे पर उन्हनि खे फरमायो त मुंहिंजी शफाअत तव्हांजे लाइ वाजिब थी वई। इहो तोॾे इशारो थी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। असहाबी त उन जन्नती हिंदे सुभान अल्लाह। कुरान में लिखियो पियो मां न ॾेखारियां त मांखे कोहो वकुल्लम वअदल्लाहुल हुस्ना। अल्लाह सही कुरान में फरमायो त मां हुजूर पंहिंजे महबूब जे तमाम सहाबा किराम रिदवानुल्लाह तआला अलैहिम अजमईन सां जन्नत जो वाइदो करे छॾियो आहे। सुभान अल्लाह करिए जो कुरान सुभान अल्लाह। पाण उन्हनि खे फरमायो त मुंहिंजो मिलाद मल्हायो अथव मुंहिंजी शफाअत तव्हांजे लाइ वाजिब आहे। हो त उहा ई जन्नती थिया। इहो तव्हांखे इशारो आहे त जे महबूब मुंहिंजो मिलाद मल्हाईंदो त मां रब्बुल आलमीन जे इज़्न सां तव्हांजो शफादार बि बणबुसि ऐं वफ़ादार बि बणबुसि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अञा हिकिड़ी हदीस मुबारक ॿुधो अन अबी दरदा रज़ियल्लाहु तआला अन्हु मर्र मअन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला बैत आमिर अंसारी वकान युअल्लिमु वकाइअ विलादतिही लिअब्नाइही वअशीरतिही वयक़ूल हाज़ल यौम फक़ाल अलैहि सलातु वस्सलाम इन्नल्लाह फतह लक अबवाबर रहमत वल मलाइकतु कुल्लुहुम यस्तगफिरून लक मन फअल फिअलक युहिल्लु बिअलक। सुभान अल्लाह या मुझो आवाज में चला या लाउड जो सुभान जाओ हले बाहर भी आए ना सही है। हजरत अबी दरदा रज़ियल्लाहु ताला अन्हु हे मदीने वाले साईं जो असहाबिया चवे थो त मां हुजूर अलैहि सलातु वस्सलाम सां गॾु हिकु ॾींहुं हजरत आमिर असहाबिया जे घर खां अचे गुज़रियासे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ये नबी साईं जन तुझे घर खां अचे गुज़रन पोइ बि ईअं बूथ सुॼाए ॾियनि। सुभान अल्लाह वाह वाह वाह। जेॾी महिल जो असां उतां गुज़रियासीं त असहाबी हज़रत अबी दरदा रज़ियल्लाहु ताला अन्हु थो फरमाए त असां ॾिठोसीं त हज़रत आमिर असहाबी पंहिंजे पुटनि खे विहारियूं वेठो हुआ पंहिंजे मिटनि खे विहारियूं वेठो हुआ ऐं मदीने वारे साईं जे विलादत जूं उन्हनि खे ॻाल्हियूं ॿुधाए रहियो हुआ। सुभान अल्लाह। ऐं पूरी कायनात में हिकु सुहिणे सरदार जो मिलाद मल्हायो वेंदो हुआ। सुभान अल्लाह। बस तू पंहिंजो मिलाद कहिड़ो मल्हाईंदे तुंहिंजो मिलाद ठहियो ई कोन्हे। सुभान अल्लाह। तुझी माँ मुझी माँ जेडी महिल असां पंहिंजे माँ जे पेट में आयासीं 3 महीननि खां पोइ पेट वधण लॻो
लदो मारी दो सा चौथो महीनो पंजो महीनो छहो महीनो सतो महीनो अठो महीनो 9 महीनो हाणे हित पेट थियो हे तुझू असा जो माओ अखिन में सावल हथन ते थोथर पेरन ते थोथर पोजे हूंगी जसीम त ॿार जो धक पचाए वेंदी पर जे हूंदी टिंभा आऊं जे इन पे अदब मुले पेट में बल्हो तो दिन से सुभान अल्लाह हलायो न था सुभान अल्लाह वो जे ससु ठहियल हूंदसि त प्यार ॾेई वञी मथां किरंदसि पर जे हूंदसि मिड़ियल मकर थी करे उहो बेचारी मरे थी ए ससु जी महिरबानी सुभान अल्लाह सुभान अल्लाह खुदा कंदो त धीणे बि ईअं फत कंदई जीअं हिन न्याणीअ सां थी करे अदर जो बदर थींदो आहे पोइ ख़बर चओ त तुंहिंजो मिलाद पढ़ो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेॾी महिल वरी बेअदब मुलो पे ॼमियो दाईअ खे वठी आया उहा बि चिन मठाए वेही रही कचड़ी मजद थी वई हणो हणा मुलियाणी फतके थी पई दाई ने त हाणे छा कयूं चई अबा हाणे डांद गाॾी ढुकायो विहारियोसि खेड़ीअ में टोड़ायो डांदनि खे वरी मुलो निकिरंदो जे चवे त अॼा मिलाद कयाई तुंहिंजो बस पर मूंखे क़ुरान मथे ते खणायो महबूब जी अमर जी फरमाए त 9 महीना मुझे पुनल पुत्र मुझे पेट में हो मां शरत बेअन्नी कद हमलत बिही मुझो पेट पेटन जेड़ो हो मुझो पेट बाहर न निकतो हो सजे बके जे मारन के खबर ही का नहीं तो को आमना के पेटा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहो मिला बाकी तू साल केरा मला साल केरा साल को केरा खा सुभान अल्लाह नारो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीर नारे जेको एतराज़ करे त नबी जो मिलाद काथे असाबन के वा ताबईन तबो ताबईन काथे कयो वा त मूंखे जवाब ॾे त सालगिरह कंहिं मल्हाई जो तूं मल्हाए थो सुभान अल्लाह जी एतिरो जवाब बि तव्हां यादि नथा करे सघो मारो पवेवा सुभान अल्लाह काथे ही सालगिरह हुजूर जे वक्त में 80 साल जो थी तो वजे ॾंद बात में कोने हथ प्यादा लॻन सवरी छुरी रखी है हथ लगे तो के सुभान अल्लाह अमर शाह सची दो गाल बुधाया खुदा जो कसम है इतना सब जवाब मुझे सीने में प्यार में पेड़ी बोले छया सुभान जी सुभान अल्लाह शाबाश जबे तो जेडी मला असा जो गुजर आमरा असा घर रखा थियो तो असा निठो से पंजन पुटन के बिहारियूं वेठो वा मिटन के बिहारियूं वेठो वा हुजूर जे विलादत जो गालियूं उनन के बुधाए रहो वा ऐन उनी टाइम ते असा उतो गुजरिया से मिलाद वाला है लफ्ज पियो चवे आमिर असहाबी व यकूल ऐ चई रहो हो हासिल यौम हे दी हुयो सुमर जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने जे साईं हजरत अबी दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हथ खो वरतो हलिया हे मिलाद असा जो इन घर में सुभान अल्लाह जेडी वाला जो बाबू तशरीफ खणी आया
बड़े वासा भी समाज भाजन तो कुर्बान वंजे जो मदीने वारो तो हम मेहमान बन जी अचे सुभान अल्लाह आओ जड़ी मन जो रहमत वारो राणो उते पहुतो त टे शहर फिटाई चया हुआ त तमाम घणा हिन पर टे बुधाया मथो सुभान हिकु रसूल बख्श जे सदके में ॿियो कलंदर बख्श जे सदके में जो हुसैन बख्श जे सदके में चौथो पढ़ंदुसि संदन जे बाबे अली अज़ीज़ुल्लाह जे सदके सुभान अल्लाह सुभान अल्लाह जा 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 वंजो तमा जमायत जे सदके में एड़ो तो पढ़ा मजो वरी जी वाइद ते नाच सुभान अल्लाह बुधंदो जी सर हाय 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 भेटाई दो फरमा पियो त मूसारी दे सुपिरी अची जे हेगार त पेरे धरिया पिंपड़ियूं हंध बिछाया वार साजन सब जमार तुझी गोली थी गुजारिया सुभान अल्लाह बेशर में तो जबे पद भली मूसारी दे सुपिरी अची जे ओता त अंगण आसर बंदी जे पेर घुमाई पाक त मुझे है मुश्ताक दिसी लाहे दुखड़ा सुभान अल्लाह बेशर में तो लतीफ सरकार जबे त मूसारी दे सुपिरी अची जे तू हान त करयारू हर हान लहजे पंज लतीफ जे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाने तव्हां जे लाइ जे इजाज़त ॾियो त शेर पढ़ा न त पोइ ते तकी रखी खड़ा सुभान अल्लाह जी साईं पढ़ाव बेटाई तो चबे वप तुम मनिया किया मेरो रहे होए पिपरिया बट्टे फक्यूं उन्हीं फर्क जो हुयूं बि उन्हीं हटे सजन बाझाई दरु घणो पर तो में हुई का घटे आदत इहा मट त मुल्क मिड़ई मधीर थे सुभान अल्लाह जी साईं सुभान अल्लाह बाना फरमायो बुझो मेरा ये अच्छा जी मैं फल कही थी महबूबा हे मुंहिंजा पुट थी हे मुंहिंजा मिट आहिनि कुटुंब जा माण्हू इन्हनि खे विहारियुमि घुरायुमि त अचो त मां तव्हांखे मदीने वारे साईं जी विलादत जूं ॻाल्हियूं ॿुधायां सुभान अल्लाह छा विलादत जूं ॻाल्हियूं ॿुधायां कई ॻाल्हियूं हिन विलादत जूं जेॾी महिल मदीने जो साईं पंहिंजे अमर जे पेट में आयो त लम यबका दिल कलैलत दाबतुल कुरैशिन इल्ला लतकत वकालत कद हम लब मुहम्मदिन व रब्बुल कअबत सुभान अल्लाह मक्के जा जानवर हिक ॿिए खे गिरा पिया पाए गिचियूं गिचियुनि सां पिया मिलाइनि सुभान अल्लाह हिक ॿिए खे मुबारकूं पिया ॾियनि हिक ॿिए खे चवनि पिया त मुबारक अथव जो असांजे हुनई दर्दन जे ॿुधण वारो मदीने वारो महबूब थो अचे सुभान अल्लाह खुदा जो कसम लतीफ सरकार फरमायो त आदियूं कुंज करीब जूं अज वाधायूं वाह मन मुरादूं पुनियूं थियूं सरायूं साह आंदा पिरी अल्लाह सद असांजा साफ़ प्या सुभान अल्लाह शहर में तो जबे बदाया सतिया में मुझा बारो चा भंभोर में बसी पहल पुन लगी न से नेण ठरिया में
बिसरिया में सुखन शाखूं कढ़ियूं सुभान अल्लाह। अरे आखिरी शायर बाजे बिरादरम मोहतरम आशिक़ रसूल अब्दुल रहीम चांद साहिब बिरादरम मोहतरम अब्दुल करीम चांद साहिब बिरादरम अब्दुल गफ्फार चांद साहिब अल्लाह रब्बुल आलमीन इज्जत में बरकतूं विझें। अल्लाह रब्बुल आलमीन बचड़न में माल में रिज़्क़ में रहमतूं फरमाए। शेर पढ़ान थो इंशाअल्लाह ताला त दुआन में याद कंदा वरी पर बेटाई तो फरमा पे अज जा मुतमाची आजियो अज जा मुतमाची आजियो पखिन पई बचार मुर्गन मलाखन जा मथे बांधी अबार नंढियूं वॾियूं गंदरियूं पोयो पायन हार वॾी जाम जमार जहमियानूं मोखियूं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह ताला मुझो चवण तहां जो बुधण कबूल फरमाए। 1.5 कलाक थकी थी वई आहे इंशाअल्लाह तबारक व तआला खुदा वास्ते ॻाल्हाईंदा आहियूं महबूब जे खुशनूदीअ जे वास्ते ॻाल्हाईंदा आहियूं ऐं तव्हां प्यारी जमायत जा थोरा मञींदा आहियो। अल्हम्दुलिल्लाह जो तव्हां असांखे ॿुधण अचो था ऐं हितां तव्हांखे रसूलुल्लाह जो इश्क़ ऐं मोहब्बत तव्हांजे सीननि में असां पलटियूं था। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह करे जो बदमज़हबन को तमाम बची पो तमा जो ईमान सलामत रहजी अचे मदीने वाले साईं के मथों कसरत सा दुरूद पढ़ंदो त ईमान बचत। सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॻाल्हायो सुभान अल्लाह। हाणे 1.5 कलाक तक कई थमाए भेज हाने महबूब सुबानी कुतुब रब्बानी शहबाज लामकानी पीराने पीर रोशन जमीर दस्तगीर बादशाह पीर एडो रब्बुल आलमीन जो प्यारो बानो जो उन्हीं जो एकड़ो फकीर फौत थी जेड़ी मल कब्र में लाथमस मुनकर नकीर आया मुल्ला हुजे मवाली हुजे वडेरो हुजे नंडेरो हुजे अजे उथारींदा नील नील अखन वारा ऐं वार एडा थन जो पोयो पेरन में लड़कंदा ईंदा थन रुक जा मुतरका हुंदा थन हथ में जमीन के चीरींदा फाड़ींदा सुभान अल्लाह। बुदो बुदो कब्र के अंदर आया फकीर उठी मर रब्बुका वमा दीनुका बुधाए तुझो रब केरा तुझो दीन केड़ो वा। सुभान अल्लाह। त उन्हीं मलाइकन के मुनकर नकीर के चमन लगो अब्दुल कादिर जीलानी के साईं के सुञाणंदो आया मांखे भी खबर ना है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मां अब्दुल कादिर जीलानी साईं के सुञाणंदो आया भी मांखे खबर ना है। सुभान अल्लाह सुभान तो मलाइकन चेस्ताने इयो असांजे सवाल जो जवाब त नाए असां तो खोदा पुछूं तो बुधाए तो तुझो रब केरा तुझो दीन केड़ो थी हिन भी अखियूं फुटारियूं। सुभान अल्लाह। के मां तवा के चयो त मां अब्दुल कादिर जीलानी को सवाबे के नथो सुञाणा तवा मुजा लफ्ज न बुधा और एकड़े मलाइक रुक जो मुद्र को खयो साईं कुरान जो कसमा नबी साईं तो फरमाए त अताहु मलकान अज़रकान अस्वदान बियदिहिमा मिज़रबतान मिन हदीदिन लौ ज़ुरब बिआजबल सार तुराब। सुभान अल्लाह। मदीने से साईं तो फरमाए दुनिया रुक जे मुद्र के में एडो फसना एडो भारा
जेकॾहिं जबल जे मथो करे त जबल सॼो वारी थी वञे। सुभान अल्लाह। बस इन जो गुर्ज़ सिधो कर बे मलाइका तो हथ खां वरदुस तकड़ न कर चे छो ये खबर न थी त नालो कहिड़े जवान जो क्यों था। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। वाह सही वाह। तोखे ख़बर है अब्दुल कादिर केरु आहे? इहो नबी साईं जो भी महबूब आहे, रब जो भी महबूब आहे। हे अब्दुल कादिरा हो कादिरा एडो त पंहिंजे रब खे रिझायो अथई जो 40 साल 91 साल जी उम्र में विसाल कयो आहे अब्दुल कादिर जीलानी। 40 साल लॻो लाग मुसलसल सोमाणीअ वारे वज़ू सां सुबुह जी नमाज़ पढ़ी अथई। सुभान अल्लाह। 40 साल सोमाणीअ वारे वज़ू सां जेको जान सुबुह जी नमाज़ पढ़े त मां तव्हां खां थो पुछां त इन्हीअ जे मथो बि के रब जा रंग चढ़िया हूंदा या न? ऐं ॿियो 15 साल लॻो लाग सोमाणीअ जी नमाज़ पढ़ी 15 साल पूरा बरकातो नफल नियत बीहंदो हो। हिकिड़ो पेर नुख ते ॿियो पेर मथे। अरे अकुल हैरान डालडा जा पलियल। सुभान अल्लाह। तुझे अकुल में या गाल ना चाहिए। हिकिड़ो पेर ज़मीन के ॿियो पेर मथे। अलहम्दु पढ़ी ऐं अलिफ लाम खां क़ुरान शुरू कंदो हो अब्दुल कादिर जीलानी त 30 सिपरा क़ुरान जा वन्नास ताईं पूरा करे खंजल पेर ज़मीन ते रखंदो हो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मूंखे ॿुधाए त रब इन्हीअ जी न ॿुधंदो तॾहिं तुंहिंजी ॿुधंदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। घणियूं ॻाल्हियूं ऐं अल्लाह साईं जो वाइदो आहे अहिड़े जवान सां त जे वक़्तु अचे वियो अब्दुल कादिर त मां पंहिंजो कानून बदिलाईंदुसि पर तो अब्दुल कादिर जी ज़बान न बदिलाईंदुसि। सुभान अल्लाह। हिननि खे चओ त सुभान अल्लाह त चवनि। सुभान अल्लाह। हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। चई पोइ जीअं चवे तीअं कयूंसि। चई त हाणे हीअं बहितर ईअं थींदो त अॻ में अलाह साईं सां था ॻाल्हायूं। पोइ जेको रब हुकुम कयो पोइ उअं ई था बर्ताव कयूंसि। त ॿिन्ही मलाइकनि मुनकिर नकीर रब खे अर्ज़ु कयो अलाह साईं हे त तोखे कोन थो सुञाणे। सुभान अल्लाह। ठाहिण वारी ॻाल्हि जेको माण्हू कंदो उन जा लफ़्ज़ ॿिया हूंदा आहिनि। पर रुगो अलाह चवे न सुञातो अथईंसि त कार्रवाई कयोसि। पुछोसि था तुंहिंजो रब केरु आहे? दीन कहिड़ो थी? चवे थो त मां अब्दुल कादिर खां सवाइ ॿिए कंहिंखे सुञाणा ई कोन थो। हाणे नालो तुंहिंजे दोस्त जो खयो अथई असां तॾहिं ख़ामोश थी वियासीं। हाणे जीअं तूं हुकुम करे त उहो कलम लागू कयूंसीं त अल्लाह ताला उन्हनि मलाइकनि खे वही कई। कहिड़ी त इन कान हाज़ल अब्द मिनल फासिकीन लाकिन्नहु फी महब्बत महबूबी सय्यद अब्दुल कादिर मिनस सालिकीन। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हिकु सच्चा मुरीद आहे बग़ैर चवण जे हथ मथे खयो। सुभान अल्लाह। हाणे कुझु तव्हांखे कुझु थधि वधो आहे ना सही
बेशक इहो बानो गुनाहगारा बदकारा पर इहो मुझे अब्दुल कादिर जीलानी जो भी महबूबा मां रब जो भी महबूबा मुझे मदीने वारे जो भी महबूबा सुभान अल्लाह पर जे करे मां तवा के जेके पावर दिना पांजा इस्तेमाल क्यों हां त मां रब तमा जो हथ न जलिया पर जे मुखो पुछो थवा तो बस हाने तमा फौरन कबर का बाहर निकरी वजो मां जाना मुझो बानो जाने सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाने बुद्ध जो बात कर इहा गाल है मौलवी अशरफ अली वहाबी देवबंदी जिनके वहाबी हकीमुल उम्मत चवंदा आहिनि उन्हीअ पंहिंजे किताब में इहा लिखिया हिफ़ाज़त यौमिया में एतिरो लिखियो अथई त इहो जेको शख़्स मलाइकनि खे जवाब ॾिए पियो इहो महबूब सुबानीअ जो हो खटी साईं जा धुवंदो हो कपिड़ा ऐं इहा ॻाल्हि है असा वक्त जे कुतुब हजरत मौलाना फजलुर रहमान गंज मुराद आबादी का भी बुद्धो हो सुभान अल्लाह सुभान अल्लाह केड़ी अजीब गरीब गाल बुधाई थमा सुभान अल्लाह हाने इहो थियो 6वीं सदी में वाक्यो 7 8 9 10 11 500 साल विच में गुजरी विया हाने तो जे बेटा ते अब्दुल लतीफ सूफी जो सरताज सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेडी मल जो इनी खट्टी जो इहो किस्सो पढ़ी